पूरी दुनिया जियां ज़िले शिकारपुर जे शहर मदईअ में भी दीवान बिरादरीअ पारां दीवालीअ जो ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो। इन हवाले तां मुस्लमाननि पिणु दीवान बिरादरीअ सां मुलाक़ात करे दीवाली जी मुबारक ॾिनी। अचो त दीवाली जे मुक़दस ॾिण जे हवाले सां ॾिसूं त दीवान बिरादरी सचाई न्यूज़ सां कहिड़ा थी वीचार वंडे। हैप्पी दीवाली आहे, ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। दीवान साहब जे दुकान ते आयो, शॉपिंग करण, मिठाइयूं बि खाराए थो ऐं ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। ही जेको दीवान कम्यूनिटी सिर्फ़ु मददी शहर में न आहे, पूरी दुनिया वर्ल्ड में हिन ॾींहं ते मल्हायो वञे थो। हीउ हिकिड़ो अमुन जो हिकिड़ो पैगाम आहे सभिनी जे लाइ, भाईचारे जो। ऐं हीउ सिर्फ़ु दीवान असां मुस्लमान कम्यूनिटी जेके बि पाकिस्तान में जेके रहनि था, असां मुस्लमान बिरादरी असां सभु दीवारनि सां गॾु आहियूं ऐं हिन जे जान जे माल जो हर शइ जो तहफ़ुज़ कंदासीं ऐं हिननि भाइरनि सां हमेशह ख़ुशीअ में बि गॾु हूंदा, शरीक हूंदासीं। वॾी महिरबानी अथई दीवान साहब सां असां भाई हमेशह हर मोड़ ते गॾु हूंदा, इंशाअल्लाह ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदा आहे। दीवाली सभिनी भाउरनि खे, सभिनीनि खे, शहर वासियुनि खे, ॻोठ वारनि खे, विदेशियुनि खे, सभिनीनि खे इन ईद जूं, इन शुभ मौक़े जूं वाधायूं ऐं मुबारकूं। हीउ ॾींहुं ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे, रोशनाइनि जो, रोशनाइनि जो, रोशनाइनि जी ख़ुशी आहे। भई रोशनाई ख़ुशियूं छाजे लाइ कबियूं आहिनि त अॼोके ॾींहुं मर्यादा जो पालन कयो कंहिं माता जे वचन खे अॻिते करे 14 साल बन कटे जॾहिं उहे ख़ुशीअ में वापसि आया पंहिंजे शहर में, त उन्हनि शहर वारनि ख़ुशियूं कयूं, रोशनियूं कयूं, इन रोशनायूं कयूं, त मर्यादा जो पालन कयो। इन करे दीवान कम्यूनिटी वारा ख़ुशी मल्हाईंदी, असां ख़ुशी मल्हाईंदा आहियूं भॻवानु रामचंद्र महाराज जी। हिन ॾींहं ते असां दीप जलाईंदा आहियूं, मिठाइयूं खाईंदा आहियूं, हिक ॿिए सां गले मिलंदा आहियूं, मंदरनि में पूॼाऊं थींदियूं आहिनि, घर में पूॼाऊं थींदियूं आहिनि। सुखदेव आहे, मां मदईअ में रहंदो आहियां। सभिनी हिंदू भाइरनि मुस्लमाननि खे दीवालीअ जूं वाधायूं हुजनि। ऐं हिन ॾींहं खे शरफ़ आहे श्री रामचंद्र 14 साल बनवास काटे जंहिं महिल पंहिंजे अयोध्या नगरीअ में आयो, त वॾे स्वागत सां हुनजो परिवार जो माना आदर सत्कार कयूं, उनखे असां दीवाली चवंदा आहियूं। अॼु इंतिहाई तमामु शुभ ॾींहुं आहे। सभी नंगर वासियुनि खे सभिनी जे लाइ वॾो अॼु ॾिणु आहे। सॼी राति उजागर करे माण्हू मालिक जो सुमरन कंदा आहिनि ऐं सभिनी जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि त मालिक रहिजी अचे जीअं 12 महीना सुख जा गुज़रनि, हाणे 12 महीना बि सुख जा गुज़री वञनि। असां सेलिब्रेट इन करे ईअं कंदा आहियूं, शाम जो मंदर में वञी पंहिंजी पूॼा पाठ करे पोइ तव्हां ॾिसो था पाण नवां कपिड़ा पातल आहिनि सभिनी खे। पहिरियों माण्हू घर ॾे वेंदो, सनानु पाणी करे पोइ मंदर में वेंदो, मथो टेके अरदास कंदो, मालिक दर अघी वञे उहा शइ, ॾुखियो वक़्तु कंहिंजे मथां न अचे, मालिक सभ जो भलो थिए, उहा आसीस आहे, दुआ घुरी पोइ पंहिंजे घर परिवार सां मिठाइयूं खाई पोइ सालनि में कोई ईंदो आहे हिकिड़ो ॾींहुं, हुन में भले कावड़ियल हुजनि, भाउ भेण ॿिया टियां सभिनी खे परचाईंदा आहिनि ऐं उन वञी करे उनखे मिठाइयूं तक़सीम कंदा आहिनि। तव्हां सभिनी हिंदू भाइरनि ऐं भेनरुनि खे दिवाली जूं शुभकामनाऊं, लख लख वाधायूं। घणी ख़ुशी आहे। असांजो अॼु जेको आहे ॾियारी जो ॾिणु आहे, मौक़ो आहे ॾियारी जो, तमामु घणो असांजो जेको आहे हिंदू भाइरनि लाइ वधीक जेको आहे अहमियत वारो आहे। ऐं जिन असां सभिनी मां हिंदू भाइरनि खे, मुस्लमान भाइरनि सभिनी खे असां जेको आहे त वधि में वधीक दिलि जी गहराइण सां मुबारकबाद ॾियूं था ऐं सभिनी सां असां जेको आहे त पंहिंजो जेको आहे जेको प्यार वारो जेको रवैयो आहे उहो हलूं था। सम्झी न, सभिनी जेके बि असांजा मुस्लमान भाइर आहिनि, हिंदू भाइर आहिनि, सभु जेके आहिनि, सभु असांजा जेके पाण में असां जेके भाइर आहियूं, सभिनी सां असांजी जेका मोहबत आहे उहा ई रहंदी, जीअं साॻी माना जीअं हले थी तीअं रहंदी मोहबत। साईं हैप्पी दिवाली जे हवाले सां। साईं दीवाली असांजो वॾो शुभ ॾींहुं आहे। असांजे जयराम दास कपिड़े वारो सर हिंदू
मेला मदे जी जीअं त हीअ असांजो वॾो ॾिणु आहे तमामु असांजी वधि में वधि ख़ुशी जो ॾींहुं आहे श्री रामचंद्र भॻवानु जेको असांजो भॻवान हुयो 14 साल वनवास कटे अॼु जे ॾींहं ते पंहिंजे घर आयो उन ॾींहं खे असां वॾे धाम धूम सां ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं उनजी रहमत सां असांजी हर कार्य सिद्ध थींदो आहे हा दिवाली असां इन करे नालो कलतार मल्ला मदई शहर वासी आहियूं दिवाली इन करे मल्हाइबी आहे असांजो रामचंद्र भॻवानु वियो बन काटण ओॾां वापसि आयो उनजी ख़ुशी में असां मल्हाईंदा आहियूं पाण में गॾु थींदा आहियूं मिठाई खाईंदा आहियूं ऐं न्याणी साणीअ खे ॾींदा आहियूं ऐं हिक ॿिए सां मिलंदा आहियूं इन करे उहा ॾियारी मल्हाइबी आहे हैप्पी दिवाली परिवार कुलनी खे पपुराम आहे मदे जी खां आहियूं असां ॿियो जो असांजी दिवाली आहे वॾो ख़ुशी जो त्योहारु आहे अमन ऐं भाईचारे जो त्योहारु आहे अॼु असांजो इन में असां ॾीया ॿारे ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं ऐं अमन ऐं भाईचारे जो पैगाम ॾींदा आहियूं सभिनी खां पहिरियों त सभिनी हिंदू भाइर ऐं मुस्लमान दोस्तनि खे दिवालीअ जूं शुभकामनायूं सभिनी खे लख लख वाधायूं हुजनि साहेली आहे साहिल जी जी पटे साल ये ले लेकिन चला चला यहाँ पे 1 मिनट भी रहो साल जी साईं दिवाली जे हवाले तां कुझु चवणु चाहियो साईं दिवाली असांजो ख़ुशी जो त्योहार आहे ऐं बहितरीनु 21 अक्टूबर दिवाली जो ख़ुशि त्योहार आहे असां नंढड़नि सां गॾु पंहिंजे ॿारनि परिवार सां गॾु हा फैमिली सां गॾु घर में मिठाई विराए करे मिठाई खाई करे हाणे ख़ुशी में हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदासीं कीअं मुबारक ॾींदा ॾियो न मुबारक साईं हाणे भाकुर पाए करे घर सां अप अमर सां जेको सो आहे पेरनि ते हथु लाहे करे पोइ जेको आहे ख़ुशी में मुबारक ॾींदासीं हिक ॿिए खे छा चवंदा हो चओ न दिवाली जूं वाधायूं हुजनि तव्हांखे बि लख लख वाधायूं लख महिरबानी कयो जीअं त मुंहिंजो नालो साहिल कुमार आहे अॼु असांजो हिकिड़ो उत्तम ॾिणु आहे जंहिंखे ॾियारी सॾियो वेंदो आहे सभ खां पहिरियां हीउ त्योहार को दीवाननि जो न आहे हीउ सभिनी मुस्लमान हिंदू सभिनी जे लाइ आहे सभिनी ॿधी लाइ हिन ॾींहं ते असांखे जेको सबक़ु मिले थो उहो एको इतिहाद ॿधी पाण में तंज़ीम हीउ को ॾिणु सिर्फ़ु हिंदुनि जे लाइ न आहे पर हर जेको आहे ज़मीर वारे जे लाइ आहे सभु ॾींहं मल्हाए सघनि था मुंहिंजे तरफ़ां सभिनी मुस्लमान भाइरनि दीवाननि खे हैप्पी दिवाली ॾियारे जूं लख लख वाधायूं वाधायूं वाधायूं